कमीने कमाल खान के रबन ऐं पठाणी कुत्ते जे चट में खाइण ऐं पीअण ते मजबूर करे छॾियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में पठाणी पंहिंजे भाउ रबन सां गॾिजी कमीने कमाल खान सां उहो हशर कयो आहे, शायदि अहिड़ो हशर बुढ़े ॿारनि सां बि न कयो हूंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 244 क़िस्त में अव्हांजो मनपसंद अदाकार रबन एंट्री कंदो, पर धमाकेदार एंट्री कंदो। असांजी HD TV ते अव्हांखे सभ खां पहिरियां असां ई ख़बर ॾिनीसीं त रबन हाणे जॾहिं बि ईंदो त उहो धमाके सां एंट्री कंदो। जी हाँ नाज़रीन, अव्हां हिन तस्वीरुनि में ॾिसी रहिया आहियो त हिन वक़्तु त रबन ओठे जी क़ैद में आहे, पर 244 क़िस्त में आज़म मेंगल अव्हांजो मनपसंद अदाकार रबन, जंहिंखे अव्हां बहितरीन परफॉर्मेंस ते तमामु घणो सिंध ॾे तोड़े परॾे में सराहियो आहे। जी हाँ नाज़रीन, रबन वापसि एंट्री करे चुको आहे। तमामु जल्द 244 एपिसोड में रबन कमीने कमाल खान जे मथां तूफ़ान थी गड़कंदो, अहिड़ो त गड़कंदो जो कमीनो कमाल खान पंहिंजा होश ई विञाए वेहंदो त उहो हाणे करे त करे छा। हुन जी ॻीचीअ में कुते वारा ज़ंजीर विझी ऐं कुते जीअं चट में खाराइण ते मजबूर करे छॾनि था। हिकु तरफ़ पठाणी, ॿी तरफ़ रबन, ॿिन्हिनि जे हथनि में बंदूकूं, जंहिं कमीने कमाल खान के एतिरो मजबूर ऐं हीणो कयो जो पठाणी उनखे लकुड़नि सां मार पई ॾे। लकुड़नि सां मार ॾेई पठाणी ज़ाहिर करे छॾियो त कमीनो कमाल खान हाणे हिकु गॾह जी मिसाल आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमाल खान तमामु घणो बहितरीन किरदारु कयो, विलन जे किरदार में तमामु घणो मक़बूल थियो, उथंदे त ग़ुलाम तमामु घणो दलालीअ जे किरदार में मशहूरु थियो, पर कमीने कमाल खान बि घटि कोन कई। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे एंड ताईं पंहिंजो पाण खे विलन ई ज़ाहिर कयो, पर हाणे 250 एपिसोड ज़हर ज़िंदगी ड्रामे जी दी एंड हूंदी, मतिलबु त आख़िरी क़िस्त हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा, पंहिंजो ख़्यालु रखंदा, ॾिसंदा रहंदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HD TV। अल्लाह हाफ़िज़।